أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أخذنا آل فرعون بالسنين ونقص من الثمرات لعلهم يذكرون. فإذا جاءتهم الحسنة قالوا لنا هذه وإن تصبهم سيئة يطيروا بموسى ومن معه ألا إنما طائرهم عند الله ولكن أكثرهم لا يعلمون. وقالوا مهما تأتنا به من آية لتسحرنا بها فما نحن لك بمؤمنين. فأرسلنا عليهم الطوفان والجراد والقمل والضفادع والدم آيات مفصلات فاستكبروا وكانوا قوما مجرمين. ولما وقع عليهم الرجز قالوا يا موسى ادع لنا ربك بما عهد عندك لئن كشفت عنا الرجز لنؤمنن لك ولنرسلن معك بني إسرائيل. فلما كشفنا عنهم الرجز إلى أجل هم بالغوه إذا هم ينكثون. فانتقمنا منهم فأغرقناهم في اليم بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. وأورثنا القوم الذين كانوا يستضعفون مشارق الأرض ومغاربها التي باركنا فيها وتمت كلمة ربك الحسنى على بني إسرائيل بما صبروا ودمرنا ما كان يصنع فرعون وقومه وما كانوا يعرشون. وجاوزنا ببني إسرائيل البحر فاتوا على قوم يعكفون على أصنام لهم قالوا يا موسى اجعل لنا إلها كما لهم آلهة قال إنكم قوم تجهلون. إن هؤلاء متبر ما هم فيه وباطل ما كانوا يعملون. قال غير الله أبغيكم إلها وهو فضلكم على العالمين. وإذ أنجيناكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب يقتلون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم. صدق الله العظيم. अलबत्ता कीक पकड़ियो से असां फिरौन वारनि खे ॾुकर सां ऐं मेवनि जे खुटाइण सां मन उहे नसीहत वठनि। पोइ जन आई उन्हनि वटि का चङाई त चयूं हीअ असांजे लाइ आहे, असांजो भाॻ आहे। ऐं जेकॾहिं पोइ थी उन्हनि खे का बुराई त बदबख़्ती चवनि पिया, निभाग चवनि पिया मूसा अलैहिस्सलाम सां ऐं उन्हनि सां जेके उन्ही सां गॾु हुया।
ख़बरदार रुगो इन्हनि जी बदबख़्ती अल्लाह वटि आहे, पर अक्सर इन्हनि मां नथा ॼाणनि। ऐं चयूं जेको बि आणींदे तूं असां वटि कंहिं बि निशानीअ खां, ताकी जादू करे तूं असांखे इन्ही जे ज़रिए सां उनायूं असां तुंहिंजे लाइ मञींदड़ ईमान आणींदड़। पोइ मोकिलियोसीं असां इन्हनि ते तूफ़ान ऐं माकड़ ऐं जूं ऐं ॾेडर ऐं रत, निशानियूं जुदा जुदा। पोइ बि वॾाई कंदा रहिया ऐं हुया ॾोहारी क़ौम, ॾोहारी माण्हू। पोइ जॾहिं पियो इन्हनि ते अज़ाब ते चवनि पिया ए मूसा अलैहिस्सलाम दुआ घुर असांजे लाइ पंहिंजे रब खां, जीअं जो वाइदो कयईं तोसां, कसम आहे जेकॾहिं खोलींदो असां खां अज़ाब खे त ज़रूरु ज़रूरु ईमान आणींदासीं असां तुंहिंजे लाइ, ऐं ज़रूरु ज़रूरु छॾींदासीं असां तोसां गॾु बनी इसराइल खे। पोइ जॾहिं खोलियोसीं असां इन्हनि खां अज़ाब खे वक़्तु मुक़ररु ताईं, पोइ इहो पहुचंदड़ हा उन्हीअ खे अचानक इहे उनखे टोड़े छॾनि पिया। पोइ बदिलो वरितोसीं असां इन्हनि खां, पोइ ॿोड़ियोसीं असां इन्हनि खे पाणीअ में, इन जे करे जो बेशक इन्हनि कूड़ो कयो असांजे आयतुनि खे ऐं हुया गाफ़िल। ऐं वारिस बणायोसीं असां अहिड़ी क़ौम खे जेके कमज़ोर सम्झा वेंदा हुआ, कमज़ोर कया वेंदा हुआ, ज़मीन जे उभरंदड़ हिसे में ऐं ज़मीन जे उलहंदे हिसनि में, लहंदड़ हिसनि में, जिन में असां बरकत कई आहे। ऐं पूरो थियो तुंहिंजे रब जो वाइदो सुहिणो बनी इसराइल ते, उन जे करे जो सबुरु कयूं ऐं वैरान कयोसीं असां, तबाह कयोसीं असां जेको कुझु कंदो फ़िरौन ऐं उनजी क़ौम, ऐं जेके छतियूं अॾींदा हुआ, ठाहींदा हुया। ऐं टपायोसीं असां, किरास करायोसीं असां बनी इसराइल खे समुंड खां, दरिया खां। पोइ आया अहिड़ी क़ौम ते जेके पूॼनि पिया बुतनि खे, जेके बुत इन्हनि जा हुया। चयो ए मूसा अलैहिस्सलाम, कर तूं असांजे लाइ को ख़ुदा, को माबूद जीअं इन्हनि जे लाइ इलाह आहे। फरमाई चई त बेशक तव्हां क़ौम आहियो जो जाहिल था बणिजो, बेअकुल आहियो। बेशक इहे माण्हू हुया बर्बाद थियण वारा, बर्बाद थियण वारे तरीक़े ते हुया, ऐं कूड़ो हुयो जेको अमल कंदा हुया। छा अल्लाह जे गैर खे ॻोल्हियां मां कोई इलाह करे, हालांकि उन फज़ीलत ॾिनी तव्हांखे जहाननि वारनि ते। ऐं जंहिं वक़्तु छॾायोसीं असां तव्हांखे फ़िरौन वारनि खां, जेके चखाइनि पिया तव्हांखे बुरो अज़ाब, क़तल कनि पिया तव्हांजे पुटनि खे ऐं छॾनि पिया तव्हांजे औरतुनि खे। इन्ही में हुई आज़माइश तव्हांजे रब खां वॾी। सूरतुल आराफ़, उन जो 15 रुकू, 9 सिपारे जो 5 रुकू, आयत नंबर 129 खां आयत नंबर 141 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत भी कईसीं ऐं मुकम्मल रुकू जो तर्जुमे भी पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान, जुल्द नंबर 4, सफ़ो नंबर 43। इन्हनि आयात में अल्लाह ताला फ़िरौननि ते मुसलसल पंहिंजे अज़ाबनि जो, सज़ाउनि जो बयानु फ़रमायो। जॾहिं उन्हनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे न मञियो, उन जे मुक़ाबले में थी बीठा, उन्हनि ते ॾुकर आयो 7 साल मुसलसल ॾुकर आयनि। ऐं हिते ॾुकर में अल्लाह ताला 2 लफ़्ज़ फ़रमाइनि, हिकिड़ो सिनीन ऐं ॿियो नक़्स मिन समरात, ॾुकर ऐं मेवनि जी खोट। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास ऐं हज़रत कतादा रज़ी अल्लाहु अन्हुमा वग़ैरह फ़रमाया त कहत ऐं ख़ुश्क साली जो अज़ाब त ॻोठनि जे लाइ हुयो,
फलनि ऐं मेवनि ऐं फ्रूटनि जी घटिताई जो अज़ाब वरी शहर वारनि जे लाइ हुयो। न उन्हनि जा अन अनाज रहिया, न फल फ्रूट रहिया, न बाग़ात रहिया। इहो खुदाई कहर हुयो, ॾमर हुयो, अज़ाब हुयो। क़ौम फ़िरौन इन कहर में मुब्तला रही। इहो इन्हनि खे इब्तिदाई झटको ऐं सज़ा हुई ताकी इन ते मुतनब्बिह थी करे सुधरी वञनि। पर जॾहिं इन्हनि खे का चङाई का भलाई पहुचे पई, चवनि पिया त क़ालू लना हादी, असां त इन जे अहल आहियूं, या त असांखे पंहिंजे अहलियत जे बुनियाद ते मिली आहे। पर जेकर इन्हनि खे का तकलीफ़ पई पहुचे, का मुसीबत पई पहुचे, पोइ चवनि पिया त इहा मूसा अलैहिस्सलाम जे करे असांखे पहुती आहे। उनजी बदबख्ती आहे, तौबा नऊज़ बिल्लाह, अहिड़ी बदबख्त क़ौम, उन जे करे असां अज़ाब भोॻियूं था, मुसीबतूं असां ते अचनि थियूं। अल्लाह ताला जवाब इरशाद फरमाए, अला इन्नमा ताइरुहुम इंदल्लाहि वलाकिन्न अक्सरहुम ला यअलमून। ख़बरदार, इन्हनि जी बदबख्ती अल्लाह वटि इन्हनि जी बदबख्ती आहे, इहे ई पाण बदबख्त आहिनि। हालांकि इन जो वरी इल्ज़ाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जे साथियुनि ते लॻाइनि था, पर ईअं न आहे, इन्हनि जी बदबख्ती इन्हनि ते आहे, पर अक्सर इन्हनि मां नथा ॼाणनि। उन खां पोइ क़ौम फ़िरौन मूसा अलैहिस्सलाम खे चयो त तमामु मोजिज़ात जेके मूसा अलैहिस्सलाम जे हथ मुबारक ते अल्लाह ताला ज़ाहिर फरमाया, क़ौम उन जो जवाबु हिन अंदाज़ सां ॾिनो त चयूं जेतिरा बि तूं मोजिज़ा आणे, जेतिरियूं बि निशानियूं आणे, तूं असांखे इहो जादू थो करे, असां तुंहिंजे जादू खे न मञींदासीं। अल्लाह जे नबीअनि जे मोजिज़नि खे क़ौम जी बदबख्ती आहे जो चवनि पिया त जेको बि कुझु आणींदे इहो तूं जादू थो करे, इहो मोजिज़ो न पिया मञे। जहालत जी बि माना अजीब क़िस्म आहिनि। तंहिं ज़माने में जहालत इन अंदाज़ सां हुई जो नबीअनि जा मोजिज़ा बि न पिया मञनि। हाणे वरी जहालत हिन अंदाज़ सां जो आहे जो हर शइ खे माण्हू, हाणे त नबी रहियो बि कोन्हे त बि चवनि था मोजिज़ा, पीर फ़क़ीर ग़लति सलत चई त बि मोजिज़ा। नबी खां सवाइ मोजिज़ो थींदो ई न आहे। मोजिज़ो ज़ाहिर ई नबी जे हथ ते थींदो आहे, वली जे हथ ते करामत थींदी आहे। त हालांकि असांजे खोड़ पढ़िया लिखिया माण्हू, दानिश्वर, पाण खे सम्झण वारा, पोइ चवंदा आहिनि मोजिज़ाने तौर ते बची वियो। मोजिज़ो नबी खां सवाइ थियणु मुमकिन ई कोन्हे। मोजिज़ो न थींदो आहे, ग़लति जुमिलो आहे, ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे। अल्लाह ताला फरमायो फारसलना अलैहिम तूफ़ान, उन खां पोइ असां इन्हनि ते अज़ाब मोकिलियोसीं तूफ़ान जो। तारीख़ी रिवायतुनि जे मुताबिक़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 20 साल मिस्र में मुक़ीम रही करे उन्हनि माण्हुनि खे अल्लाह ताला जो पैगाम ॿुधाईंदो रहियो, हक़ जी तरफ़ दावत ॾींदो रहियो। इन अरसे में अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे 9 मोजिज़ात अता फरमाया, जिन जे ज़रिए क़ौम फ़िरौन खे मुतनब्बे करे रस्ते ते आणणु मक़सूद हो। क़ुरान शरीफ़ में वलक़द आतैना मूसा 9 आयात, असां मूसा अलैहिस्सलाम खे 9 मोजिज़ा ॾिनासीं, पर उन्हनि न मञियो। ॾुकर खां पोइ उन्हनि ते वरी अल्लाह ताला मोकिलियो तूफ़ान जो, इन्हनि ते तूफ़ान जो अज़ाब आयो ऐं उहो अज़ाब कुझु वक़्त ताईं इन्हनि ते रहियो। हिक ॿिए जा पुठियों इन्हनि ते अज़ाब ईंदा रहिया। उहे अज़ाब कहिड़ा हुया? उहे अज़ाब हेठि उन्हनि जो तफ़सील अचे थो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला जी रिवायत में नक़ुल थियल आहे त उन्हनि में हर अज़ाब क़ौम फ़िरौन ते 7 ॾींहंनि ताईं मुसलत रहंदो हो। छंछर जे ॾींहुं शुरू थींदो हो, ॿिए छंछर जे ॾींहुं उहो ख़तमु थींदो हो, ऐं पोइ 3 हफ़्ता अल्लाह ताला उन्हनि खे मोहलत ॾींदो हो त मन सुधरनि। पर क़ौम जो हाल साॻियो। इमाम बग़वी बरिवायत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला नक़ुल कया, जॾहिं पहिरियों दफ़ो क़ौम फ़िरौन ते कहत जो अज़ाब मुसलत थियो ऐं मूसा अलैहिस्सलाम जे दुआ सां ख़तमु थी वियो, पर इहे माण्हू पंहिंजे सरकशी खां बाज़ न आया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ कई, ए मुंहिंजा परवरदिगार, ही अहिड़ा सरकश माण्हू आहिनि जो अज़ाब कहत खां बि मुतासिर न थिया, मुआइदा करे पोइ बि फिरी विया।
हाणे उन्हनि ते कोई अहिड़ो अज़ाब मुसलत फरमाए जेको उन्हनि जे लाइ दर्दनाक हुजे ऐं असांजे क़ौम जे लाइ हिकु वाइज़ जो कमु ॾे, बाद में अचण वारनि जे लाइ दर्स इबरत थिए। त अलाह ताला उन्हनि ते तूफ़ान जो अज़ाब मोकिलियो। मशहूर मुफ़सिरीन वटि तूफ़ान मां मुराद आहे पाणी जो तूफ़ान, माना बोड। क़ौम फ़िरौन जा सभु घर ऐं ज़मीनुनि खे पाणी जे तूफ़ान जॾहिं घेराव कयो त न वेहण जी जॻह, न सुम्हण जी जॻह, न ज़मीन ते कुझु काइण जी जॻह। अजीब ॻाल्हि इहा हुई त क़ौम फ़िरौन जे घरनि ऐं ज़मीननि सां गॾु बनी इसराइल जा घर ऐं ज़मीनूं हुयूं। बनी इसराइल जा घर ऐं ज़मीनूं बदस्तूर सभु ख़ुश्क हुयूं, तूफ़ान जो पाणी न हुयो। क़ौम फ़िरौन जा सभु घर ऐं ज़मीनूं उन सां ॿुॾनि पियूं। अज़ाब जी आहे माना उहे गॾोगॾु, ईअं सही सिंधी में जीअं चओ भित भित सां मिलियलु, पर फ़िरौन जिन जे घर में पाणी उन्हनि जे छतियुनि ताईं, उन्हनि जे ज़मीनुनि में पाणी वणनि खां बि मथे, ज़मीन गॾोगॾु बनो बने सां, पर हुन जी ज़मीन ख़ुश्क ऐं हुननि ते अज़ाब जी सूरत में उहो हुननि ते पाणी। अलाह जो इहो अज़ाब इन पाणी ते एॾो हुकुम ऐं एॾो कंट्रोल जो भित भित सां गॾु पोइ बि अलाह ताला जो। अहिड़ी तरह तूफ़ान खां घबराए करे क़ौम फ़िरौन मूसा इस्लाम खे इल्तिजा कई त पंहिंजे परवरदिगार खां दुआ कर, इहो अज़ाब असां खां दूरि फरमाए त असां ईमान आणींदासीं ऐं बनी इसराइल खे आज़ादु कंदासीं। हज़रत मूसा इस्लाम जे दुआ सां इहो तूफ़ान ख़तमु थी वियो। उन खां पोइ उन्हनि जूं बनियूं पहिरियों खां वधीक रहंदो सायूं थी वियूं, सरसब्ज़ थी वियूं। हाणे चवनि पिया त इहो तूफ़ान इहो कोई अज़ाब थोरो ई हुयो, बल्कि इहो त असांजे फ़ाइदे जे लाइ हुयो, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो असांजे ज़मीननि जी पैदावार अञा वधी वई, रहंदो सरकशी। असां वटि बि जीअं खोड़ सारा अची विया, पर खोड़ माण्हुनि मोकियो सम्झो उनखे। माज़ी क़रीब में गुज़िरियल वक़्त में खोड़ सारियूं अहिड़ियूं सूरतूं पैदा थियूं, पर असां उन्हनि खे गनीमत सम्झी करे रहंदो वरी फुर लुट जो। अलाह ताला पूरी उम्मत खे सम्झाता फरमाए। पोइ चयूं त मूसा इस्लाम जे हिन में कोई दख़ल न आहे, इहो सभु वरी वाइदा विसारे विया। अहिड़ी तरह हिकिड़े महीने ते मुनाफ़ियत सां रहिया। अलाह ताला उनखे गौर फ़िक्र करण जी मोहलत ॾिनी, पर होश न आहिनि। हाणे ॿियो अज़ाब हिननि ते आयो माकड़ जो। उन ते अलाह ताला माकड़ खे मुसलत कयो, जो माकड़ उन्हनि जूं सभु बनियूं बाग खाई वियूं। बाज़ रिवायत में अचे थो त काठी जे दरवाज़नि ऐं छतियुनि खे ऐं घर में सभु सामान खे माकड़ खाई वई। ऐं इन अज़ाब जे वक़्तु बि मूसा इस्लाम जो इहो मौजू साम्हूं आयो त सॼी माकड़ सिर्फ़ु क़ौम फ़िरौन जे बाग़नि बनियुनि घरनि ते हुई, ऐं इसराइलिन जे घरनि ज़मीननि बाग सभु उन खां महफ़ूज़ हुया। अज़ाब रुगो फ़िरौननि तो हुयो। उन वक़्तु पोइ क़ौम फ़िरौन रड़ियूं कंदी हज़रत मूसा इस्लाम खे दरख़्वास्त कयूं त हिन दफ़े अलाह ताला खां दुआ घुर त असांखां इहो अज़ाब ख़तमु थिए, त असां ईंदड़ दफ़े पको वाइदो कयूं था त ईमान आणींदासीं ऐं बनी इसराइल खे आज़ादु कंदासीं। मूसा इस्लाम वरी दुआ घुरी, अज़ाब ख़तमु थी वियो। अज़ाब ख़तमु थियण खां पोइ उन्हनि ॾिठो त असां वटि अञा बि एतिरो ज़ख़ीरो अन्न कणिक मौजूदु आहे जो असां साल भर खाई सघूं था। पोइ वरी सरकशी, वरी जेको आहे साॻा लाटूं साॻा चुभ, वरी ईमान ई न आणनि। हिकु महीने खां पोइ अलाह ताला मोहलत, उन मोहलत खां पोइ टियों अज़ाब उन्हनि ते आयो कुम्मल। कुम्मल अलाह ताला उन्हनि ते मुसलत कई। कुम्मल चइबो आहे जूं खे, जेका माण्हुनि जे कपिड़नि में वारनि में पैदा थींदी आहे। उन कीड़े खे बि जेको इहा कणिक में बि लॻंदो आहे, सुरहो वग़ैरह इहा थींदी आहे, खाई वेंदी आहे। इन्हनि जे कपिड़नि में, इन्हनि जे जिस्मनि में, इन्हनि जे जेको आहे अन्न कणिक वग़ैरह में, जो 10 सेर अन्न खणी वञनि अटे जे लाइ, त अटो पहिराए अचनि त उन मां 3 किलो बि मस निकिरे, 3 सेर बि मस निकिरे। आख़िर क़ौम वरी मूसा इस्लाम वटि भॼी आया त दुआ घुर। मूसा इस्लाम दुआ घुरी, इहो अज़ाब डरी वियो। वरी साॻे जा साॻा, ओढ़े जा ओढ़ा, वरी चवनि त ईमान आणियूं था, पर वरी कोन। वरी उन्हनि ते अलाह ताला ॾेडरनि जो अज़ाब मुसलत कयो। उन्हनि जे घरनि में पैदा थिया, जिथे वेहनि त उन्हनि जे ॻिची ते ॾेडरनि जा ढेर लॻी वञनि। ॾेडर ई ॾेडर, ॾेडर ई ॾेडर। ऐं पासो वराइनि, पासो न वराए सघनि, हेठों ॾेडर, मथों ॾेडर, जाथे काथे ॾेडर। ऐं इन अज़ाब खां बि तंग थी करे रोइण लॻा ऐं वरी वाइदो कयो त मूसा इस्लाम दुआ घुर त असां वरी ईमान आणींदासीं।
वरी अज़ाब ख़तमु थी वञे, वरी ओड़े जा ओड़ा, वरी ईमान ई कोन आणनि, वरी फिरी वञनि। उन खां पोइ अलाह ताला उन्हनि ते अज़ाब मुसलत कयो रत जो, खून, ब्लड। त हर खाधे में पीते में रत ई रत, ऐं खूह वग़ैरह में, हौज़ में पाणी खणनि कढनि, जिथे किथे उन्हनि जे लाइ रत ई रत। हर अज़ाब खां इसराइली महफ़ूज़ हुजनि। इन रत जे अज़ाब क़ौम फ़िरौन जा माण्हू बनी इसराइल जे घरनि में पाणी घुरण वञनि, जॾहिं उन्हनि जे हथ में हुजे त उहो पाणी हुजे, हुननि जे हथ में वञे त साॻियो रत थी वञे। इहो अज़ाब हुयो अलाह ताला जो। खाधे ते गॾु वेहनि, मिसाल दस्तरखाने ते, त उन्हनि जे लाइ पाणी त साॻियो पाणी हुजे, ऐं हुननि जे लाइ साॻियो पाणी फ़िरौननि जे लाइ रत बणिजी पियो वञे। फस्तकबरू वकानू क़ौम मुजरिमीन। अलाह ताला फरमाए त अहिड़े क़िस्म जा इन्हनि ते अज़ाब थींदा रहिया, पर पोइ बि मुतकब्बिर, तकब्बुर, आकड़, वॾाई कोन छॾियो। पंहिंजे घुमंड में, पंहिंजे आकड़ में, पंहिंजे तकब्बुर में रहिया, ऐं मुजरिम क़ौम हुया, ॾोहारी हुया। उन खां पोइ अलाह ताला उन्हनि ते छहों अज़ाब इहो मुसलत कयो जो रिजिस चइबो आहे ताउन खे। ताउन जंहिंखे असां अंग्रेज़ी में वायरस था चऊं, वायरस अलाह ताला उन्हनि ते मुसलत कयो। उन्हनि जे जिस्मनि में फुरड़ियूं, वॾियूं फुरड़ियूं, इहो वायरस हुयो, उहो ज़ाहिर थियो। तफ़सीरी रिवायत में आहे उन्हनि माण्हुनि ते जॾहिं इहो वायरस मुसलत थियो, जंहिंमें उन्हनि जा 70,000 माण्हू हलाक थी विया। 70,000 माण्हू उन ज़माने में, उन वायरस में 70,000 माण्हू हलाक थी विया। बहरहाल पोइ बि कोन सुधारो इन्हनि में आयो। पोइ अलाह ताला फरमाए फ़अग़रक़नाहुम फ़िल यम बिअन्नहुम कज़्ज़बू बिआयातिना वकानू अन्हा गाफ़िलीन। पोइ असां इन्हनि खे समुंड में ॿोड़ियोसीं, छो त इन्हनि मुंहिंजे आयतुनि खे कूड़ो कयो ऐं गाफ़िल क़ौम हुई। पोइ इन ज़मीन जो, इन मुल्कनि जो, इन इलाइक़नि जो असां अहिड़ी क़ौम खे वारिस बणायोसीं जेके मशरिक़ ऐं मग़रिब में कमज़ोर सम्झा वेंदा हुआ। इन मां अलाह ताला इहो ॿुधायो त जंहिं क़ौम खे अलाह ताला जी मदद शामिल हाल हुजे या कमज़ोर न आहे, दुनिया भली उन खे केतिरो बि कमज़ोर सम्झे, कुझु बि उन वटि दुनियावी वसाइल न हुजनि, ताक़त न हुजे, पर जंहिंसां अल्लाह जी ताक़त आहे उहा कमज़ोर न आहे। पोइ अलाह ताला फरमाया त असां इन्हनि खे उलहंदड़ मुल्कनि जो बि बादशाह बणायोसीं, उहा बि ज़मीन उन्हनि जे हवाले थी वई। उभरंदड़ मुल्कनि जो बि, मशरिक़ ऐं मग़रिब जे मुल्कनि जो असां इन्हनि खे मालिक बणायोसीं। हिते अलाह ताला मशारिक़ ऐं मग़ारिब जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। मशरिक़ ऐं मग़रिब माना जंहिं तरफ़ ते सिज लहंदो आहे, मशरिक़ माना जाॾो उभरंदो आहे, इन खे मशरिक़ ऐं मग़रिब। सर्दी ऐं गर्मी मौसमुनि जे मटिजण जे हिसाब सां इन खे मशारिक़ ऐं मग़ारिब चयो वियो आहे। पोइ अलाह ताला फरमाया त असां इन्हनि में बरकतूं कयूं आहिनि, ख़ुसूसियात सां बरकतूं नाज़िल आहिनि। मुल्क शाम जे बारे में क़ुरान शरीफ़ में केतिरियूं ई आयतूं आहिनि जो बरकतुनि वारो मुल्क आहे। अल्लती बारकना हौलहू, असां उनजे इर्द गिर्द बरकतूं कयूं आहिनि। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला फरमाया त मिस्र जो दरियाए नील सैयदुल अनहार, दरियाउनि जो सरदार आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला फरमाया त बरकतुनि जे 10 हिस्सनि मां 9 मिस्र में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिस्सो पूरी रूए ज़मीन में आहे। बहरे मुहीत तफ़सीर में इहो आहे। पोइ अलाह ताला फरमायो त मुंहिंजो वाइदो पूरो थियो, बनी इसराइल खे आज़ादी मिली, ज़ालिम खे शिकस्त मिली, उनखे ॿोड़ियमि, समुंड में हलिया विया। इन्हनि कमज़ोरनि खे असां जेको आहे ज़मीन जो मालिक बणायासीं। वनुरीदु अन नमुन्ना अलल्लज़ीना इस्तुज़इफ़ू फ़िल अर्ज़ि वनजअलहुम अइम्मतन वनजअलहुमुल वारिसीन। अलाह से फरमाया असां इरादो कयूं था त कमज़ोरनि ते एहसान कयूं ज़मीन में, ऐं इन्हनि खे अॻुवाण बणायूं, ऐं इन्हनि खे ज़मीन जो वारिस बणायूं। पोइ इन्हनि खे फ़िरौननि खे ॿोड़ियोसीं, हामान खे ॿोड़ियोसीं, इन्हनि जे लश्कर खे ॿोड़ियोसीं। सभु तदबीरूं, ताक़त इन्हनि जी ख़तमु थी वई। बिमा सबरू, इहो नतीजो इन्हनि खे इन जे करे मिलियो जो इन्हनि सबुर कयो। हिते लिखियलु आहे तफ़सीर में, जॾहिं को माण्हू कंहिंजे मुक़ाबिलो नथो करे सघे ऐं सबुर करे थो त अलाह ताला उन जी मदद फ़रमाए थो। पर जेकर कोई माण्हू चए थो त मां इन सां मुक़ाबले कंदुमि ऐं उहो पाण जे मथां भरवसो करे थो,
पोइ उनजी ताक़त जेको उनखे नफ़ो ॾे अलाह जे हवाले करे थो त अलाह खां कोई ॾाढो कोन्हे। तंहिंजे करे सबुरु करण में फ़ाइदो आहे। माण्हू ज़ालिम जे आॾो सबुरु कंदो त अलाह उनजी मदद कंदो। तंहिंजे करे अलाह ताला जी मदद हूंदी आहे कमज़ोरनि सां, ज़ाइफ़नि सां, जेके ॾाढनि खे बि अलाह ताला पंहिंजे कुदरत सां झुकाईंदो आहे, उन्हनि खे तबाह कंदो आहे, बर्बादु करे छॾींदो आहे। अलाह ताला फरमायो त क़ौम फ़िरौन जा इहे महल, इहे अॾावतूं, इहो मुल्क, इहे सभु ख़तमु थी वियूं। जेके कुझु कंदा हुआ बनी इसराइल खे असां दरिया मां क्रॉस करायोसीं, टपी विया। बाक़ी जेको आहे फ़िरौन ई उन में ॿुॾी विया। पोइ वरी बनी इसराइल छा थियो, जॾहिं इहे टपी विया त हिकिड़े क़बीले ते उन्हनि जो गुज़र थियो। उहो क़बीलो वरी बुत परस्ती करे पियो। पोइ उन्हनि जहालत में, लाइल्मी में, पंहिंजे बेवकूफ़ी में हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयूं त जीअं इन्हनि जो माबूद आहे असांखे बि अहिड़ो माबूद ठाहे ॾे। अलाह ताला फरमाए इन्नकुम क़ौमुन तजहलून, तव्हां त के ॼट आहियो जो अलाह जी ज़ात खे छॾे, जंहिं एॾा तव्हां ते इनाम कया, एॾियूं महिरबानियूं कयूं, एॾे ज़ालिम खां रब जा तव्हांखे बचाए, वरी चओ था ॿियो कोई इलाह ठाहे ॾे। इहो त ॼट क़ौम जो आहे। माना मुशरिक जेको हुन केॾो बि पढ़ियल हुजे, भली PhD थियल हुजेसि, भली MPhil थियल हुजेसि, भली लेखक ऐं दानिश्वर हुजे, अलाह वटि इहो ॼट आहे, जाहिल आहे, जेको पंहिंजे मालिक खे नथो सुञाणे, पंहिंजे मालिक सां गैर खे शरीक थो करे। इहो कहिड़ो इल्मु आहे? इन इल्म इन खे कोई फ़ाइदो कोन्हे। कहिड़ो बि साइंसदान हुजे, कहिड़ो बि दानिश्वर हुजे, कहिड़ो बि सियाणो हुजे, पर अलाह वटि इहो जाहिल आहे, इहो ॼट आहे। शिरक जहालत जो कमु आहे, जाहिल माण्हू जो कमु आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमायो त इन्हनि खे तबाह कयोसीं, इन्हनि खे बर्बादु कयोसीं ऐं इहे ख़तमु थी विया। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम खे आज़ादी मिली। इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे वारे दर्स में बाक़ी जेको रहियो इंशा अल्लाह ताला सुभाणे पढ़ंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।